अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो दोस्त अमानुल्लाह शंबानी बलोच। दोस्तों जीअं त असां अॻिले जुमे ते तव्हांजे लाइ ब्लॉग जो वीडियो ठाहियो हुओसीं, उन में ॻोठाणो मंज़र ॾेखारियोसीं। जीअं त अॼु असां सोचियोसीं जुमे जो ॾींहुं हुयो, सोचियोसीं यार असांजो नज़दीकी शहर पनवा क़िला आहे, छो न तव्हांखे उन जा नज़ारा ऐं ख़ूबसूरती ॾेखारियूं।
दोस्तों, असां घुमंदे घुमंदे पन्नाकल शहर में अची चुका आहियूं। पन्नाकल शहर घुमियोसीं, तव्हांखे ॾेखारियोसीं। हाणे आया आहियूं मेहरान रेस्टोरेंट में। हाणे हिते हिकिड़ो दोस्त बि मिली वियो आहे, हुन सां गॾु चांहि बि पींदासीं ऐं मेहरान रेस्टोरेंट जो कुझु तव्हांखे मंज़र ॾेखारियो। जी त दोस्तों, कीअं लॻो तव्हांखे पन्नाकल जो शहर? उम्मीद था कयूं तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो, तव्हां ॾाढा लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदव। जीअं त मुंहिंजो चैनल आहे जियो अमान खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असां बहितर खां बहितर वीडियो तव्हांजे लाइ अपलोड कंदा रहूं। नेक्स्ट वीडियो लाइ इजाज़त ॾींदा पंहिंजे दोस्त अमानुल्लाह बलोच खे।